वफा करोगे वफा करेंगे, जफा करोगे जफा करेंगे, तंग करोगे तंग करेंगे, जंग करोगे जंग करेंगे। आखिर इंसान है तेरे जैसे, जैसा तुम करोगे वैसा हम करेंगे। अगुणू सदर पाकिस्तान, को चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी MNA मोहतरम आसिफ अली जरदारी साहब के इल्जाम तहत बगैर कंहिं साबितीअ जे कूड़े केस में 70 सालनि जी उम्र में गिरफ्तार करे खेस जेल मुंतकिल किया है। अगर में भी खेस ते कूड़ा इल्जाम लगाए बगैर कंहिं जुर्म जे जवानी जा 11 साल कैद किया वियो हो। सिलेक्टेड हुकूमत नेबगर्दी करे सिंध जी न्याणी लेडीज विंग पाकिस्तान जी सदर मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा के ईद जी रात मोकल जे ॾियारे ते रात जो 12 वगे अस्पताल में खंभे अडियाला जेल मुंतकिल किया है, जंहिंजी आउं सख्त लफ्ज़न में मुज़म्मत कयां थो। नाकाम सिलेक्टेड हुकूमत ऐं उन जे अंदर में ईंदड़ करप्ट इदारनि ते लानत विझां थो। असां फौजी आमिर जनरल सियाह जे दौर में भी न झुकियासीं। फौजी डिक्टेटर परवेज़ मुशर्रफ जूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं ऐं खेसि क्लीन आउट करे छॾियो। ही त मामूली कठपुतली आहे। असां एहसाब जा इनकारी न आहियूं, बिल्कुलु एहसाब सभिनि जो थियणु घुरिजे, पर कानून के दायरे में इंसाफ थियणु घुरिजे। कानून की लताड़ असां बिल्कुलु क़बूल न कंदासीं। इंसाफ अलीमा बाजी जो थियणु घुरिजे, लानती ज़िया मरदूद जी बकियात जो थियणु घुरिजे। फौजी आमिर परवेज़ मुशर्रफ ऐं उन जा साथारी जेके हाज़िर सर्विस या रिटायर थी चुका आहिनि उन्हनि जो भी इंसाफ थियणु घुरिजे। जिन सियासतदाननि डिक्टेटर जो साथ ॾिनो उन जो इंसाफ करण बजाए तव्हां उन्हनि खे वज़ारतूं ॾेई छॾियूं आहिनि। असांजो बच्चो बच्चो अहिड़े बिते कानून ऐं कानून जी लताड़ जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करे थो ऐं हर फोरम ते तोसां झेड़ो कबो। ऐं कश्मीर मसइले जो ध्यानु तूं हटाइण चाहीं थो। असां कश्मीर मसइले खे बिल्कुलु दॿाइण न ॾींदासीं। जी बिलावल भुट्टो।